हक़ मौजूद दोस्तो ही जे मंज़र वां ॾिसी रहिया आहियो ही असां खजी जा वण आया आहिनि पंहिंजे रूमी गोट फार्म जे बिल्कुलु लॻोलॻ जेका असांजी ज़मीन आहे उन ते असां आया आहिनि। खजी जो कारोबार बि असीं कंदासीं ऐं जॾहिं हिन जूं कतल ऐं खारकूं ऐं इहे पैदा थींदियूं त पोइ उन जी बि असां ट्रीटमेंट करे हलाईंदासीं। हीअ वण आहिनि नाज़रीन, ही अव्हां वण ॾिसी रहिया आहियो जेके असांजे रूमी गोट फार्म जे चौ तरफ़ लॻल आहिनि, जंहिंमें निमुनि जा वण आहिनि, उन में असां टालियुनि जा वण लॻाया आहिनि, बबुरनि ऐं पिपलनि जा वण ऑलरेडी असां वटि मौजूदु आहिनि। ही आहे अंदरियों मंज़र रूमी गोट फार्म जो, जंहिंमें अव्हां ॾिसी रहिया आहियो त नंढा नंढा बाउल लॻल आहिनि जेके ॿकरियुनि जे पाणी पीअण जे लाइ आहिनि ऐं उन में असीं अंदरि फ्रेम ठाहे रहिया आहियूं त जीअं ॿकरियुनि खे असां अलॻि अलॻि बीहारे सघूं ऐं उहे हिक ॿिए सां विढ़नि न। ऐं हिन खां पोइ अव्हांखे मंज़र मिलंदा ऑफ़िस जा। ही असांजी ऑफ़िस आहे जंहिंखे विरांडो आहे ऐं पोइ वरी हिन पासे हलंदासीं त ही साम्हूं अव्हांखे वर्कशॉप ॾिसण में अची रहियो आहे। ही असांजे कंस्ट्रक्शन जा इब्तिदाई ॾींहं हुआ, उन वक़्तु असां ही वीडियोज़ रिकॉर्ड कयूं हुयूं त जीअं अॻिते हली असां पंहिंजनि माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे ॿुधायूं त हिन जी कंस्ट्रक्शन कीअं थींदी। असां हिकु दफ़ो वरी पंहिंजे अची विया आहियूं अंदरि, शेड जे अंदरि अची विया आहियूं। ही बाउल आहे, ही पासे में खुरली या इनखे प्लास्टिक जो आहुरो जो कॾहिं असीं सॼूं तॾहिं ग़लति न थींदो। हिन में सुको गाहु ॿकरियूं खाईंदियूं ऐं साओ गाहु बि हुन में ॾेई सघिजे थो, ॿकरियुनि खे कुतर वारो गाहु बि ॾेई सघिजे थो। त हीअ असांजे उन जो अंदरियों मंज़र आहे जेको मंज़र अव्हांखे ॿुधाईंदो त हिते छा छा करिणो आहे ऐं कीअं उहो ठाहिणो आहे, हीअ कंस्ट्रक्शन कीअं करणी आहे। ऐं हिनखे इहे जेके प्लास्टिक जा पैलेट्स अव्हां ॾिसो था, इन ते ॿकरियूं बीहंदियूं आहिनि, इन में सोराख़ आहिनि ऐं इन सोराख़नि वसीले पेशाब बि हेठि हलियो वेंदो आहे ऐं फोलड़ियूं बि हेठि हलियूं वेंदियूं आहिनि त जीअं हिते मथे किचिरो न रहे। ऐं हिनखे हफ़्ते में हिकु दफ़ो पाइप खणी पाणीअ सां साफ़ बि करिणो पवंदो आहे त जीअं उन्हनि खे का बीमारी न लॻे। ही ॿकरियुनि खे वैक्सीन थी रही आहे, यादि रखणु खपे त वैक्सीन इंतिहाई ज़रूरी आहे ॿकरियुनि जे लाइ ऐं वक़्त ते वैक्सीन करण सां ॿकरियूं सिहतमंद रहंदियूं। ही साओ चारो असां ॿकरियुनि खे ॾिनो आहे जेको अंदरि हू खाई रहियूं आहिनि। जेतोणीकि साओ चारो इहो कुतर करे ॾियणु खपे, पर हीअ इब्तिदाई दौरु आहे, इब्तिदाई ॾींहं आहिनि जंहिंमें असां फ़िलहालु जेके थोरियूं थोरियूं ॿकरियूं आंदियूं आहिनि त उन्हनि खे असां इहो ॾिनो आहे। ही बुर्श अव्हां ॾिसी रहिया आहियो जेके बुर्श ॿकरियुनि जे खनण जे लाइ आहिनि। अव्हांखे ख़बर आहे त असांजे ॿकरियुनि खे या कुदरत तरफ़ां या आदत पियल आहे त हू भितियुनि सां पंहिंजा पुठा खनंदियूं रहंदियूं आहिनि, तंहिं करे असां हुन जे लाइ ही बुर्श आंदा आहिनि त जीअं हू उन्हनि सां खनी सघनि। ही बाउल आहे जंहिंमें मुंहुं जीअं ॿकरी विझंदी त पाणी वहणु शुरू कंदो ऐं पीअंदी, ऐं परे कंदी मुंहुं त बंदि थी वेंदो। ही शेड जा अंदरिया मंज़र आहिनि जंहिंखे वेंटिलेशन बि आहे, यानी ॿाहिरां खां हवा अचे। ही फिल्टर आहे, असां ॿकरियुनि खे फिल्टर जो पाणी ॾींदा आहियूं त जीअं ॿकरियूं सिहतमंद रहनि ऐं उन्हनि जे पेट में कीड़ा न थियनि ऐं साफ़ु सुथिरो पाणी पी सघनि। इहे मां बुर्श बि ॾिसी रहिया आहियो, ॿकरियूं बि ॾिसी रहिया आहियो। हीअ असांजा इब्तिदाई ॾींहं हुआ जॾहिं असां चंद ॿकरियूं ख़रीद करे आया हुआसीं, उन खां पोइ उन में इज़ाफ़ो थींदो वियो। हीअ असांजे शेड जी छित आहे ऐं उन जो अंदरियों जेको हिसो आहे, ही गेट आहे जिथां खां ॿकरियूं चढ़ंदियूं आहिनि ऐं ॿकरियूं लहंदियूं आहिनि। हितां खां ॿकरियूं हेठि लही वेंदियूं आहिनि ऐं घुमंदियूं फिरंदियूं आहिनि ॿाहिरि असांजे वाड़े में। ऐं ही ॿाहिरि हींअर निकितल आहिनि जेके चरी रहियूं आहिनि। ही शेड जा ॿाहिरियां मंज़र आहिनि जेके असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त शेड कीअं ठाहिबो आहे। असां वरी ऑफ़िस ते आया आहियूं। ऑफ़िस खे विरांडो आहे, कमिरो आहे, हीअ असांजो मेन गेट आहे जेको। हीअ वरी आहे असांजी मशीन जंहिं ते असां चारो ठाहींदा आहियूं। अॻिते हली असां चारो सप्लाए बि कंदासीं। हिन में मकई, जुअर, ॿाझिरी, मुङ ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके अन्न वारा आहिनि दाणा, उहे असीं विझी ऐं उन में सुहांजणो बि मिक्स कंदा आहियूं त जीअं ॿकरियूं वधि खां वधि सिहतमंद रहनि। हीअ उहा मशीन आहे जेका चारो ठाहे थी। ही
ॿूरे जी शिकिल में बि ठाहींदी आहे त कैप्सूल्स जी शिकिल में बि ठाहींदी आहे। पोइ सुके गाह में जॾहिं असां मिक्स कंदा आहियूं त ॿकरियुनि जो जेको इम्यून सिस्टम आहे कुवत मुदाफ़ियत आहे उहा ॾाढी ताक़तवर रहे थी ऐं ॿकरियूं तमामु घणियूं सघियूं रहनि थियूं। हीउ निकिरी रहियो आहे इहो चारो जेको असीं ॿकरियुनि खे विझी ॾींदा आहियूं त हू गाह वॾे शौक़ सां खाईंदियूं आहिनि। न रुॻो हुन जे गाह में टेस्ट पैदा थींदी आहे पर शौक़ सां उहो खाईंदियूं आहिनि, नतीजे में सिहतमंद थियूं रहनि ॿकरियूं। तव्हां जेकॾहिं 15 खां 20 ॾींहं हिन क़िस्म जो चारो ॿकरियुनि खे ॾींदव त उहा ॿकरी चङी तरह सां ग्रोथ कंदी। हीउ बुरुश लॻी रहियो आहे ॿकरियुनि खे, छाकाणि त वार था हुजनि ॿकरियुनि खे त पोइ हुन में बैक्टीरियास थियनि था। हीअ असां ख़रीदारी जे लाइ आया आहियूं पीढ़ी ते, हीअ पीढ़ी ते। हाणे हीअ असां ॿकरियुनि खे हलाए ॾिसी रहिया आहियूं ऐं उनखे चेक करे रहिया आहियूं त ॿकरियूं सिहतमंद आहिनि या न। अक्सर पिड़ियुनि ते बीमार ॿकरियूं माण्हू आणींदा आहिनि, तंहिं करे पीढ़ी वारो जेको मरहलो आहे, ख़रीदारी वारो जेको मरहलो आहे, उहो इंतिहाई अहम थो हुजे ऐं उहो चङी तरह सां चेक करे त का ॿकरी अंधी त न आहे, कंहिंखे फेरी जी बीमारी त न आहे, या कंहिंखे टंग में खुर में को ऐब त न आहे, या को उनखे ज़ख़म त न आहे। त इहे सभई शयूं चेक करे उनखां पोइ ॿकरी ख़रीद कबी। ऐं ख़रीद करण खां पोइ जॾहिं शेड ते आणिबी ऐं पंहिंजे वाड़े ते आणिबी त उनखे अलॻि रखिबो ॿियनि ॿकरियुनि खां ऐं उनखे वैक्सीन सभ खां पहिरियां उनखे एंटीबायोटिक जी वैक्सीन कबी।